हजरत शेख सादी रहमतुल्लाह अलैह शागिर्द हुयो हजरत इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैह से थोड़ो वेझो थियो तव्हांखे थोरी ॻाल्हि ॿुधाया बाबो सही ॿुधाईंदा आहिनि बस ही शेख सादी पे चयो त असां हुयासीं नौजवान पढ़ूं पिया मदरसे तालिब क्या बात है शहर में थियो राग गवियो आयो राग चा असांखे बि शौक़ु थियो इहो राग ॿुधणो आहे हेॾा उस्ताद सुतो घर या जगह पंहिंजे में असां वरी मदरसे जी भित टपी वयासीं राग ते वञी वेठासीं गवियो अचे वेठो जी पहिरियों पलटो जो हयई अहिड़ो बेसरो हुयो जो मां सम्झो त सकरात जो पियो पलटो खूगरो वड़े हलाए चा अचे पलटो हई वठो अची अचा फाथासीं त हाणे हे रागी जी करे इहो रात सॼी राग हलियो त असांजो साहु कटिजी वियो हो जेको राग जो हुयो अॻुवाण उन खे घुरायो असां वञी गेट ते बीठासीं उन खे ख़ुदा जे वास्ते तालो खोल असां भॼो जी बाबा इहा राग जी तोहीन भॼण वारे कोन ॾींदो जेको आयो सो आयो हाणे ते वियो चयोसीं महाराज करे भॼण नथो जी तो वजू कपे खड़ी आ वो अपना कन्नन के जो जरा यहां पर आगे जी तो ही ना कपा को दी दो साहब जी अच्छे रात सजी हले वो जे फकीर चो बात न कई भाई रात खुटे नदी भाई बाग फुटे हणो हड़ा सही अच्छे मतलब जो बाग भाई फुटे मतलब पोयो पर जो अच्छे मुल्ला के पिटण शुरू कयोसी ते मुल्ला तो के देर छोटिया बाग ने तो जान छोटे जे बाग ने तो जान छोटे तो भजो जलेट वक्त पूरो थियो ये पट को लाहे वो जी रागा ये पेरन ते रखे कि तुझी मेहरबानी सजी उम्र उस्ताद गजाली रहमतुल्लाह अलैह नसीहत कयूं पर नसीहत असर को लगे तो राग असांखे तोबा कराए छॾी सो हाणे जेके वेठा हो भॼण कोन ॾींदो था वारे वेही था मुंहिंजी ॻाल्हि ॿुधिजो अज़ीज़ो रबीउल अव्वल जो महीनो आहे सीरत जे उन्वान सां बयान जे हिसाब सां रबीउल अव्वल खां वधीक को महीनो कोन्हे जो सीरत जी काफी सारी तारीख जेका आहे उहा रबीउल अव्वल सां वाबस्ता आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात अक़दस जी विलादत रबीउल अव्वल में साईं खे जॾहिं नुबुवत जो ताज पारायो त रबीउल अव्वल में महबूबन करीमन जॾहिं मक्के पाक खां हिजरत करे मदीने मुनव्वर पहुता तब रबीउल अव्वल जी 12 तारीख महबूबन करीमन जॾहिं हिन दुनिया मां बुरको मटायो तब 12 रबीउल अव्वल जो ॾींहुं मन रबीउल अव्वल सां सीरत जी हिकिड़ी वाबस्ता आहे हाणे मसलो ही आहे हिन वक्त जलसन जी मौसम मुख्तलिफ किस्मन जी मुख्तलिफ जायन ते दीवारुन ते ताके इश्तिहार मिलंदा हिकिड़ो इश्तिहार होंदो जंहिंमें लिखियल होंदो जलसा आमद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जलसा मीलाद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जलसा जश्न मीलाद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बियो इश्तिहार लगल होंदो जंहिं ते लिखियल होंदो जलसा सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जलसा खत्म नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जलसा शान मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं अशरफ जहिड़ो माण्हू ॾिसी इश्तिहार खे चवंदो त ॾिस हिन मीलाद जो जलसो कयो
हिन गुज़ारो रुगो कयो आहे सीरत ते, तंहिंजी माना त हो सही आहे, हुनखे मुहबत वधीक आहे हिन खां, तॾहिं त मीलाद जो जलसो कयो अथई। हिकिड़ो आहे मीलाद, ॿी आहे सीरत, ॿी आहे सुन्नत। मीलाद छाखे चइबो आहे, सुन्नत छाखे चइबो आहे? मीलाद चइबो आहे माउ जे पेटां ॿाहिरि निकिरण, ॿार जो माउ जे पेटां ॿाहिरि निकिरण, इहो मीलाद। सीरत चइबो आहे हालात खे, उथण खे, विहण खे, खाइण खे, पीअण खे, ॻाल्हाइण खे, चुप करण खे, सुम्हण खे, इहे जेके बि ज़िंदगी जा हालात आहिनि इन खे सीरत चइबो आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं लठ मां हथ कढियो, नागु थी पियो, अल्लाह तबारक व तआला फरमाए पकड़ीस सनवीदुहा सीरतल उखरा, इनखे मोटाईंदासीं साॻी हालत ते, मन ज़िंदगी जे हालात खे चइबो आहे सीरत। दुनिया जे जहान में मीलाद जो दुनिया जे तख्ते ते को मुनकिर आयो ई कोन्हे। मुसलमान जो अक़ीदो आहे त अल्लाह जो रसूल ॼाओ आहे, तॾहिं त मीलाद आहे। अल्लाह जे रसूल जी अमड़ आहे, अल्लाह जे रसूल जो अबो आहे, खानदान आहे, कुंबो आहे। त यहूदी बि चवंदो त अल्लाह जो रसूल ॼाओ आहे, थोरो ॻाल्हायो। यहूदी बि चवंदो त अल्लाह जो रसूल, ईसाई बि चवंदो त अल्लाह जो रसूल, हिंदू बि चवंदो त अल्लाह जो रसूल, वाणी बि चवंदो त अल्लाह जो रसूल ॼाओ। हाणे ॻाल्हि तवजो कजो हेॾे ते, जहान जे अंदर अल्लाह जे रसूल जे मीलाद जो को बि मुनकिर, नंढो वॾो चवंदो, काफ़र चवंदो, पंहिंजो चवंदो त अल्लाह जो रसूल ॻाल्हायो थोरो ॼाओ। जहान जे अंदर जेकर मुनकिर आहिनि त अल्लाह जे रसूल जी सीरत जा, इस सारी दुनिया में जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात अक़दस ते ईमान नथा आणनि, छो नथा आणनि? सीरत जो इनकार कयो, सीरत जो इनकार कयो था न, सीरत नथी वणे तॾहिं इनकार कयो था। हाणे सीरत जे मौज़ूअ खे छॾे रुगो मीलाद जो बयान कर, उहो ईअं अथव जीअं हे साईं अब्दुर्रहमान साहब वारनि जी आहे मस्जिद, साईं मुंहिंजी वारनि जी आहे मस्जिद, इनखे ॿ मीनार लॻल आहिनि। हाणे इन जो हुलियो ॾिसी करे तव्हां छा चवंदो त इहा छा आहे? थोरो ॻाल्हायो। या चवंदो त साईं अब्दुर्रहमान जो घर आहे, छा चवंदो त साईं साईं छा चवंदो त? वाणियूं ॾिसी छा चवंदो? यहूदी ॾिसी छा चवंदो छा आहे? ईसाई ॾिसी छा चवंदो छा आहे? हिंदू ॾिसी करे इहो छा चवंदो छा आहे? भील बागड़ी ॾिसी करे चवंदो छा आहे? मस्जिद। ॻाल्हि सम्झो था मुंहिंजी? छा चवंदो इहो छा आहे? मस्जिद। सुबह जो लाउड खोले अचे शुरू थिया, नंगरा जाओ तव्हांखे मञणो पवंदो त इहा मस्जिद आहे, तव्हांखे चवणो पवंदो त हीअ मस्जिद आहे। अरे मज़ारी तव्हां बि चओ, मंगी तव्हां बि चओ हीअ मस्जिद आहे, तव्हांजा वॾा बि चवंदा त मस्जिद आहे, चओ हीअ मस्जिद आहे, छो नथा चओ मस्जिद आहे? हेतिरो ॿार बि चवंदो करे चूत मुला कंहिं चयो आहे त मस्जिद आहे, चवंदो त कंहिं चयो आहे मस्जिद आहे, इनकार कंहिं कयो? मिलादा मिलादा मिलादा। अरे मुला कंहिं इनकार कयो त अल्लाह जो रसूल ॼाओ कोन्हे? कंहिं चयो त मिलाद न आहे? हा, जेका ॻाल्हि सम्झाइणी आहे उहा ॿी आहे। हीअ मस्जिद आहे, हिन जा आदाब छा आहिनि? हीअ मस्जिद आहे, हिन जे ठाहिण जो मक़सदु छा आहे? हीअ मस्जिद आहे, कहिड़े कम जे लाइ ठाही वई आहे? हिन जो अगारे मक़सदु छा आहिनि? बयान करण जी इहा शइ आहे, या उहो चवणो त मस्जिद आहे।
अल्लाह जे रसूल जे मीलाद जे मुनकिर कोई कोने को हाने बयान तोखे करणो आहे त अल्लाह जे रसूल ने दुनिया में आया छा खणी आया कीअं पहुता हाने असली ॻाल्हि जेका आहे उहा छुटी हाने ज़ोर आहे त मीलाद मल्हायो काल ॿुधम पे ख़बरुनि में वॉइस ऑफ अमेरिका असां अहलिया ने पाकिस्तान के ईद मीलाद नबी जे पुरजोश मल्हाइण ते मुबारक ठाही हाणे जंहिं बिदियत जी मुबारक असांखे ॾियनि था यहूदी ऐं ईसाई पाण सम्झी सघो था छा हूंदो पाण तव्हां सम्झी सघो था त इन जो मक़सदु छा आहे वॾे साज़िश मातहत वॾी साज़िश मातहत बैनुल अक़वामी साज़िश मातहत इहो कमु हलाए पियो जीअं मुसलमाननि में जेको असली दीन आहे उहो ख़तम थी वञे सभिनी जे ज़हन में ॻाल्हि हुजे त दीन असली हो हाणे रुगो नचो दीन असली अज़ीज़ त मूं अर्ज़ु पियो कयो त रबीउल अव्वल में घणा कम थिया ॻाल्हायो थोरो 4 रबीउल में कम घणा 4 महबूबन करीमन जी विलादत बासादत दुनिया वारो आमुना जे लाल जो हर पल हर घड़ी हिन उम्मत जे लाइ सबक वा हिन उम्मत जे लाइ हिदायत जी राह आहे वल्लाह आमुना जा लाल हिन दुनिया में मबूस थिया दुनिया में आया तो गुलामन के आजादी मिली जाहिलन के इल्म मिलो अल्लाह अकबर जुल्म जी ऊंदह खत्म थी वई अम्मा मोना के इज्जत मिली हलीमा सादिया जो घर आबाद थिया पूरी दुनिया जे इंसानियत के इज्जत मिली महबूबन करीमन जी ॼमण अल्लाह तवज्जो कजे अमड़ आमना फरमायो दुनिया वारो जरा मुझे महबूबन करीम जी विलादत बासादत थिया फरमाई पूरी कायनात रे तख्ते ते जेतने कहीं भी औरत के को बच्चो जावा को बाड़ो जावा तो पुत्तू जावा न्याणी काने जाई ये साल महबूबन करीम जी विलादत थिया पुट जाओ न्याणी ना है हालांकि न्याणी त रहमत न्याणी त रहमत पुट नेमत छाजे करे तवज्जो कजाए वडा नगरा जने मुसलमानो तवज्जो कजाए वल्लाह रब करीम फरमायो महबूबा वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन चओ न सुभान अल्लाह कुछ जो ॻाल्हाईंदो तो मां बि ॻाल्हाए सघंदुसि न त मुंहिंजो बि गलो वठिजी वेंदो चओ सुभान अल्लाह फरमाई महबूबा सारी कायनात जे लाइ तोखे असां रहमत करे मोकिलियो आहे जिहालत जो ज़मानो आहे मासूम न्याणियूं नाहकन दफन पयूं थियनि नाहक दफन पयूं थियनि अल्लाह अकबर रब करीम महबूबन करीमन खे मोकिले न्याणियुनि जे पैदा करण वारो सिलसिलो बंदि करे छॾियो ऐलान कयो रब करीम दुनिया वारो हाणे रहमत अची चुकी आहे का बि न्याणी मासूम नाहकन ज़मीन में दफन न थी रहमत अची अल्लाह अजीजो अमर आमना फरमायो जले मुझे महबूबन करीम जी विलादत बासादत थिया घर में बाण जे लाइ में तेल ज़री कान्हे का अल्लाह मुला छापियो थी अचे कायनात जो सरदार पियो अचे साहिब लौलात पियो अचे पूरे आलम जो उस्ताद पियो चओ न सुभान अल्लाह मौला आखिर अड़े घर में जंहिंमें ॾे जे बाण जे लाइ तेल जी ज़री कान्हे का कायनात रे सरदार खे मोकिली रब करीम फरमायो दुनिया वारो
मुखे पांजे महबूब जी इज्जत सारी कायनात में जाहिर करनी हुई, महबूब जो शान सारी कायनात में जाहिर करणो हुयो। अम्मा आमना फरमाए थी कमरो मुंहिंजो ऊंदा हुयो, लेकिन महबूबन करीम जी जॾहिं विलादत बासादत थिया, अमर फरमायो मुंहिंजो कमरो ईअं रोशन थी वियो, ईअं रोशन थी वियो जो महसूस कयमि त चोॾीअ जो चंड मुंहिंजे घर में। कहिड़ी ॻाल्हि सम्झी? टिनि शयुनि सां मोमिन खे ढव न थी। हिकिड़ो पाणी पीअण सां ढव न थी। छा मतिलबु 3-4 गिलास मूंखे जो हणायो त मूंखे ढव न थींदो? ढव थी वेंदो। मक़सदु तव्हां मां हिते महिमान थी आहियो, तव्हां चओ त न साईं तोखे पाणी न ॾींदासीं, तोखे बोतल ॾींदासीं, तोखे खीर पीआरींदासीं। घुरा पाणी खीर ॾियो, घुरा पाणी त बोतल ॾियो। 3-4 दफ़ा बोतल पीअण सां मूंखे उल्टी परे करी जान छॾी। पाणी दे, पाणीअ मां कॾहिं बि कंहिंखे उल्टी न ईंदी। दिल न चवंदुसि हिनखे मोटाए, पियो पिए, पर दिल न चवंदुसि हिनखे मोटाए छॾिया। ॿियो क़ुरान मजीद जे तिलावत मां बि मोमिन खे ठहू न थियो। जेतिरी कर ओतिरी थोरी। क़ुरान जो मजीद पूरो थियो वरी चवंदो ॿीहर थो शुरू कयां, माना ॿीहर शुरू कंदो त चस अञा ॿी हूंदी, मज़ो अञा ॿियो हूंदो। टी ॻाल्हि मोमिन खे महबूब करीम जे सीरत मां ड्रव थी वियो। हाणे जेके आलिम हिन वक़्त खां वठी गुज़री चुका उन्हनि तव्हांखे ॾाढो छा बयानु कयो? ॻाल्हायो न, सीरत बयानु कयो, सीरत बयानु कयो। सीरत उहा अज़ीम शइ आहे। जीअं को खाइण वारो का खाधो हूंदो आहे, पयो मज़ो ॾींदो आहे। हिकिड़े जो हथ खाधोसीं, हथ जी भाॼी खाधीसीं, जो वाह वाह, हाणे हुन जी बि टेस्ट कयो। मुर्गी साॻी आहे, हथ सां हथ मटल, चलो सुभान अल्लाह, हिन जो वाह जो मज़ो आहे। ॿुधी तव्हां सभु सीरत ई वेठा हो, पर मां वेठा आहियूं सीरत बयानु कर, तव्हां वरी चओ था सुभान अल्लाह। माना सीरत में मज़ो ई एॾो आहे, जेतिरी बयानु कर एतिरी थोरी। जेके ॻाल्हियूं तव्हांजूं ॿुधल बि आहिनि त बि चवंदो सुभान अल्लाह, ॿुधल ॻाल्हियूं हूंदियूं त बि चवंदो सुभान अल्लाह। तवज्जो कजो। आमना जा लाल दुनिया में आया, दुनिया जे तख्ते ते महबूबन करीमन अखे अहिड़ी जाइ ते खोलिया जंहिंमें ॿिए ॿारनि जे लाइ दिल जी ज़री कान्हे का। मौला ईअं छो कई? रब करीम फरमायो दुनिया वारो हिन आलम में महबूब जा कई उम्मती हूंदा, के अमीर हूंदा, के गरीब हूंदा। अल्लाहु अकबर। सुना अमीरी जेका आहे अमीरी उहा पंहिंजे वस जी ॻाल्हि, अमीरी पंहिंजे वस जी ॻाल्हि कान्हे का, गरीबी पंहिंजे वस जी ॻाल्हि। हाणे तव्हां जेके बि हिते वेठा हो न, मुंहिंजे तरफ़ां तव्हां सभिनी खे इजाज़त आहे त सुभाणे खां वठी तव्हां सभु वॾे राति में थी वेंदो। इन में तव्हांखे इजाज़त मिले, रात ॾींहं लोड़ियो भॼो डुको, पर कोन थी सघे। समझो था न सही? जेकॾहिं अमीर थियण हुजे हा लोइण ते, त जेको पत्थर बि थो ढोए इहो गवर्नर हुजे हा। अमीरी पंहिंजे वस जी ॻाल्हि कान्हे का, गरीबी पंहिंजे वस जी ॻाल्हि। ऐं ॿी ॻाल्हि सम्झी, या गरीबी महबूबन करीमन जी पंहिंजी इख्तियार कयल हुई, इख्तियार कयल। हिकिड़े पासे ॾे रब करीम फरमायो महबूबा जेकॾहिं तूं चाहीं ते ऊद जबल तोखे सोनू करे जा, जाॾे हली जबल तोसां गॾु पियो डोड़ंदो हले, खपाईंदो रहो ऐं सॼी ज़िंदगी गुज़ारींदो रहो। रब करीम जे महबूब फरमायो मुंहिंजा रब करीम वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। ओ मुंहिंजा महबूब मां तोखे सारे आलम जे लाइ रहमत करे रहमत मोकिलियो आहे। सुहिणा महबूबन करीम अर्ज़ पियो कयो मौला अल्लाहुम्मा अहयिनी मिस्कीना व अमितनी मिस्कीना व नहशुरुहु यौमल क़ियामत फ़ी ज़मरतिल मसाकीन। मौला
दुनिया में विहारी तब मिस्कीन करे होता, जारी तब मिस्कीन करे जार जाए, दुनिया में खड़ाई तब मिस्कीन करे खड़ाए जाए। मौला जो क्या मजे जा रहे उठारी तब मिस्कीन अंसा कल उठार। रब मिस्कीन जे घर में छो पैदा कई? फरमाई इन जे लाए ताही मिस्कीन गरीब एहसास कंतरी में नाजिब। तो यार असा मिस्कीन थी प्यासे, असा गरीब थी प्यासे। अल्लाहु अकबर। रब करीम पाजे महबूब के मिस्कीन कयो ता त एहसास कंतरी खत्म थी वने। यार ठीक आ असा मिस्कीन थी जाते छा थी पियो? असा जे महबूब करीम जी विलादत त हिकड़े मिस्कीन जे घर में। मां अर्ज कयो त अमीरी पांजे वस जी गाल काने, पर गरीबी पांजे वस जी गाल आहे। मसलन हिकड़ो अमीर लांडा तमाम बड़ो अमीर चवे थो त न मुखे अल्लाह जे रसूल जी सीरत गुजारणी आहे। गुरबत अल्लाह जे रसूल जी सीरत यो अपनाइणी आहे। आसान कम हे बंगला है कारू है सब कुछ अल्लाह जे रसूल खेर में नहीं छॾ, तू बैठी वेही रहो तॾे ते सीरत थी। पर जेकॾहिं हुजे अल्लाह जो रसूल अमीर, हुजे अल्लाह जो रसूल अमीर, पोइ हिन उम्मत खे बि उहा सुन्नत अदा करणो खपे न। कीअं पहुची सघे? वस जी ॻाल्हि कान्हे, हीअ ॻाल्हि वस जी। त अर्ज़ पिया कयूं महबूब आया सारी आलम के आजादी मिली आ। महबूब आया जाहिल आलम थी प्या, ज़ालिम आदिल थी प्या। अल्लाह ॿियो महबूबन करीमन के खत्म नबुवत जो ताज रबीउल अव्वल में परायो वियो आहे। सणा मीलाद जी मल्हाइण सां तोखे भत्तो त मिलंदो, तोखे पैसा त मिलंदा, हार त पवंदा, पर सुणा सीरत जे अपनाइण जरूर ॾुखियो आहे। अल्लाहु अकबर। महबूबन करीमन जी विलादत थी आहे, महबूबन करीमन जी विलादत थी आहे। अबू लहब महबूबन जो चाचो आहे, अबू लहब महबूबन जो चाचो आहे। ख़बर पियसि त मुंहिंजे भाउ जे घर भाइटियो हुजाओ आहे। खुशीअ में जेका बानी ख़ुशख़बरी खणी आई आज़ाद करे छॾींसि, मिठाइयूं तक़सीम कयईं। अल्लाहु अकबर। पर जॾहिं नबूवत जो ऐलान कयो, महबूबन करीमन सीरत जो ऐलान कयो, तौहीद जो ऐलान कयो, त सभ खां पहिरियों ई पहिरियां मुखालिफ़त करण वारो इहो मीलादी हुयो जंहिं मीलाद मल्हायो। पहिरियों पत्थर आमोना जे लाल जे तरफ़ उछलाइण वारो इहो मीलादी हुयो। अॼु बि सूरत हाल इहा आहे, निमाज़ पढ़णी न आहे। असांजे पासे सीधे बाग जे पासे झेड़ो थी पियो, ज़ोरी ॻोठनि घरनि में लही पिया, घर में पत्थर खणी पथरा कई अथनि। साईं वॾो जाती थी आहे। निमाज़ कंहिं बि कान पढ़ी, निमाज़ आहे ई कान। इश्क आहे बस, इश्क में सब मस्त आहिनि। अर्ज़ पे कयो महबूब करीम खत्म नबूवत जो ऐलान फरमायो। जेके पंहिंजा हुआ सो पराया थी विया, जेके हामी हुआ सो मुखालिफ थी पिया, जेके मोहब्बत करण वारा हुआ। अल्लाहु अकबर। जॾहिं खत्म नबूवत जो ऐलान थियो आहे, अबू बकर सिद्दीक के गली में परेशान पियो कयो वञे। महबूबन करीमन के ताइफ जे मैदान ते परेशान पियो कयो वञे, पत्थरनि सां लहू लहू का लहवान पियो कयो वञे। अल्लाहु अकबर। जॾहिं सीरत जो ऐलान थियो आहे, हज़रत बिलाल रज़ियल्लाहु ताला जे गिचे में रसो थो पइजे। जॾहिं सीरत जो ऐलान थियो आहे, अबू हुरैरा बुख जे करे बेहोश थियो आहे। सीरत जो ऐलान थियो आहे, हज़रत अम्मार बिन यासिर के बाहि में लेटायो वियो आहे। जॾहिं सीरत जो ऐलान थियो आहे, हज़रत बीबी ज़ुनैरा जूं अखियूं कढी वयूं। अल्लाहु अकबर। सीरत जो ऐलान थियो आहे, हज़रत बिलाल के ततल रेतीअ ते लेटायो वियो। दुनिया वारो सीरत ईंदी जेल ॾिसणा पवंदा, सीरत ईंदी परेशानियूं ॾिसणियूं पवंदियूं, बुखूं ॾिसणियूं पवंदियूं। सीरत ईंदी, छो त सीरत अपनाइण ॾुखी आहे। नाच करणु सलाम आहे, ये खेल तमाशो करणु सलाह आहे। बाबा साईं चवंदा आहिनि इस्लाम जा जेके बि रुकन आहिनि उहे अॼु खां 1400 साल पहिरियां मुकमल।
निमाज़ पढ़ंदा आहियूं। निमाज़ जेका असांखे उस्तादनि सेखारी हुई, जेका उन वक़्तु सेखारियूं, अॼु बि उहा साॻी आहे न मटियल आहे? अॼु बि उहा साॻी आहे, मटी कान्हे का। तवज्जो कजांइ, सीरत जेका 1400 साल पहिरियां हुई, अॼु बि उहा साॻी आहे। विद्यता रबड़ जीअं छिकी से तेरी पई छिकी, समझो था? अज़ीज़ो, महबूबन करीमन के रब्बियुल अव्वल जे महीने में सीरत जो ऐलान कयो आहे। वल्लाह आमुना जे लाल रब्बियुल अव्वल में हिजरत कई आहे। हिजरत मक्के पाक खां मदीने मुनव्वर 12 रब्बियुल अव्वल पहुता। हिजरत कयूं, अल्लाहु अकबर, फुतूहात मिलिया, जिहाद मिलियो, वाटूं खुलियूं। हिजरत कयूं, जिहाद मिलियो, वाटूं खुलियूं। खत्म नबूवत जो ऐलान कयो, नबूवत जो ऐलान कयूं। शरीयत मिली, हिलाल मिलियो, हराम जा मसाइल ख़बर पई, अल्लाह जे तौहीद जी ख़बर पई, वॾे नंढे जी ख़बर पई, इख़लाक़ जी ख़बर पई, इल्म जी ख़बर पई। हिजरत कयूं, मदीने मुनव्वर आया। रहण जे लाइ का टुकड़ी कान हुई, पर महबूब जॾहिं हिजरत करे पहुता, आमुना जे लाल जॾहिं न दुनिया मां बुरको मटायो, 9 लख मुरबा मील ते महबूबन जी हुकूमत कायम थी चुकी। 9 लख मुरबा मील, समझो था? ये असांजो जेको पाकिस्तान अथव न, इहो अथव 2.5 लख मील। पाकिस्तान असांजो 2.5 लख मील, पर महबूबन करीमन जी हुकूमत कायम थी 9 लख मील। तवज्जो कजांइ, आखिरी ॻाल्हि थो कयां। महबूबन करीमन न दुनिया मां बुरको मटायो, तव्हां असांखे खुलफाए राशिदीन जो निज़ाम मिलियो। ॾाढा चवण सुभान अल्लाह। इहो महबूबन करीमन जो मौजूज़ो। 1,24,000 पैगंबर गुज़री चुका आहिनि, पर कंहिं बि पैगंबर ईअं न चयो त मूंखां पोइ हिन जी इत्बा कजो, सभिनी चयो त मुंहिंजी इत्बा कजो। ईअं न चयो त मूंखां पोइ हिन जी इत्बा कजो। आमना जा लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी हस्ती जंहिं फरमायो त मूंखां पोइ मुंहिंजे अबू बकर जी इत्बा कजो, मूंखां पोइ मुंहिंजे उमर जी इत्बा कजो, मूंखां पोइ मुंहिंजे उस्मान जी इत्बा कजो, मूंखां पोइ मुंहिंजे अली जी इत्बा कयो। फरमायो अलैकुम बिसुन्नती व सुन्नत खुलफाए राशिदीन वल महदीयीन। फरमायो तव्हां ते मुंहिंजी सुन्नत लाज़िम आहे, मुंहिंजे खुलफाए राशिदीन जी सुन्नत लाज़िम आहे। तो महबूब है दुनिया में बुरको मटाए तो खुलफाए राशिदीन असांखे निज़ाम। अज़ीज़ो, देर काफ़ी गुज़री चुकी है, अल्हम्दुलिल्लाह साईं में अची चुका है। हाँ सही, अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। हिकिड़ी तव्हांखे ॻाल्हि सम्झायां थो, इल्मी ॻाल्हि आहे, उहा तवजो सां सम्झिजो। हिकिड़ा कम उहे जेके अल्लाह जे रसूल पाण कया, पर सहाबा इकराम कोन कया। सहाबा इकराम न कया। हिकिड़ा उहे कम जेके अल्लाह जे रसूल न कया, पर सहाबा इकराम कया। सुन्नत उहे थींदा जेके सहाबा कया। मुंहिंजी ॻाल्हि सम्झो था अलाए? मसलन तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शादियूं कयूं 11, घणियूं शादियूं? 11 कयूं, पर सहाबा मां कंहिं बि 11 शादियूं घणियूं कयूं? 4। त सुन्नत 4 थी। सुन्नत 4। महबूबन करीम नमाज पे पढ़ाई, हदीस जी नमाज पढ़ायो। साईं जी डोटी
हज़रत बीबी उमामा साईं सां गॾु अची बीठी अल्लाह जे रसूल खे कुल्हनि ते खयो रुकू में वञनि पिया लाहे सजदो करे रुकू करे वरी उनखे कुल्हनि ते खणनि पिया हाणे इहो अल्लाह जे रसूल जो फेल आहे पर सहाबा कंहिं मां कंहिं बि न कयो हाणे इहा सुन्नत कान्हे ॻाल्हि सम्झो था रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बा जमात 20 तरावी कोन पढ़ी पर ये तरावी हजरत उमर साईं पढ़ी हजरत उस्मान साईं पढ़ी हजरत अली साईं पढ़ी हाणे अल्लाह जे रसूल 20 तरावी न पढ़ी पर हाणे ये 20 तरावी पढ़ण सुन्नत है छो त अल्लाह जे रसूल फरमायो अलैकुम बिसुन्नती व सुन्नत खुलफाए राशिदीन तहां ते खुलफाए राशिदीन जो सुन्नत लाज़िम ये मसलन मेहराब असीं मेहराब यो मेहराब रसूल सल्लल्लाहु अलैहि ज़माने में कोन यो मेहराब थियो हज़रत उस्मान साईं जे ज़माने में मेहराब थियो हज़रत उस्मान साईं जे ज़माने में रसूल सल्लल्लाहु अलैहि ज़माने में मेहराब कोन हो पर हज़रत उस्मान साईं जारी कयो हाणे जेकॾहिं कंहिं जाइ ते निमाज़ पढ़जे उनखे मेहराब न आहे त उनखे मस्जिद न चइबो उनके जाए नमाज चई सके तो पर मस्जिद न चइबो छो त मेहराब कोन्हे हाणे मेहराब मस्जिद के लगाइण सुन्नत सहाबा किराम अज़ीज़ो अर्ज़ पे कयो महबूबन करीमन दुनिया मां बुरको मटायो वल्लाह आका इनामदार फरमायो दुनिया वारो जेकर दुनिया में तमाते का दुखो वक्त अची वने का परेशानी अची वने का मोतीअ जो वक्त अची वने दुख अची वने महबूबन करीमन फरमायो पोता मुझे जुदाई के याद कंदा कयो मुझी जुदाई छा अल्लाह तवज्जो कजे एगो साहबी सगो बकरी पे तो चारे कहीं चयो सले तू इते बकरी पे तो चारी अल्लाह जे रसूल के कफन नहीं चुका है कि ये क्या बिल्कुल उन वक्त दुआ घुरी पांजा हथ अखिन ते आणे अखिन के मेटे दुआ घुरी मौला अखियों गुरियों से महबूब जे दीदार जे लाइ रब जेकर महबूब तो पाण ने घुराए छॾियो रब हाणे अखियुनि जी ज़रूरत कान्हे का महबूब कोन्हे दीदार केड़ा थींदा अल्लाह अकबर इन्हनि खां पुछ त महबूब जो दीदार छा मैं वो दीदार छा इन्हनि खां पुछ पीर साहब ज़ुल्फ़कार लिखियो असां आले सुन्नत वल जमात उलमा देवबंद कसम खणी दऊं त महबूब का वधीक को हसीन दुनिया में आए ऐं जो सबूत अल्लाह करे अज रात ये जेके भी फकीर बैठा हो अज रात महबूबन करीमन जी ख्वाब में ज़ियारत की केडो खुश थींदासीं बगलियूं हणंदासीं सही सुभान अल्लाह वाह जो दीदार थी पांजो पाण के खुशकिस्मत समझादासीं पर जिन महबूबन जो दीदार कयो उन छा न जिन अखियुनि सां महबूब जो दीदार कयो उन केड़ा मंज़र ॾिठा हूंदा वाह साईं वाह तवज्जो कजे सारो आलम सारी कायनात मदीने जो दरो दीवार महबूब जे जुदाई में गमगीन सीरत जे किताब में असांजो भाव मौलाना सनाउल्लाह उनकी किताब में अजीब गाल पढ़ी महबूब करीम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने पाक में आया गड्ढो खरीद करण बाजार में आया गड्ढो खरीद करण सवारी जे लाइ जिया जो महबूब करीम बाजार में पहुता कई गड्ढा बीठा हुआ आमना जा लाल जड़े बाजार में पहुता हदीस में इंदो हिकड़ो गड्ढा खालिस अरबी ज़बान में महबूबन करीमन के अर्ज की महबूबा मुखे खरीद कजे चओ न सुभान अल्लाह जैसे मुखे खरीद करे मुखे समझो तोखे छो खरीद क्या महबूबा मुंजा अब्बा दादा जेके हुआ जो जेके पोया गुजरी चुका उन्होंने भी पैगंबरन जी खिदमत कया मां उन नस्ल मां आया
चाहियां थो त इहो एज़ाज़ वरी बि मूंखे मिले एजाज़ वरी मूंखे मिले जॾहिं महबूबन करीमन दुनिया मां बुरको मटायो जंहिं वक्त अबू बकर सिद्दीक गमगीन हजरत उमर साईं गमगीन सहाबा जी जमात सारी गमगीन मदीने जो दरो दीवार गमगीन अल्लाह अकबर इन गम में जानवर भी परेशान थी वया जानदार भी परेशान थी वया महबूब जी जुदाई में परेशान हाल अल्लाह अकबर हजरत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला न तलवार खणी बीठो आ केर थो चवे त मुंहिंजो महबूब दुनिया छॾे वियो आहे जेकॾहिं कंहिंजे ज़बान मां ॿुधनि तलवार सां गर्दन लाहे छॾींदो मांस यानी गम एतिरो हुयो जो ॿुधण बर्दाश्त न कयो एतिरो या मोहब्बत पर जॾहिं रब करीम महबूब करीम फरमायो त मुंहिंजा जानसीन सहाबा अथव उन्हनि करे ॾेखारी अल्लाह अम्मा फातिमा रज़ी अल्लाह ताला फरमाए थी पंहिंजे भाणज खे चयईं तव्हां मुंहिंजे महबूब करीम खे मुंहिंजे अबे साईं खे तव्हां दफ़नाए आयो तव्हांजी दिलि बर्दाश्त कयो हज़रत फातिमा फरमाए थी महबूबन करीमन जी जुदाईअ जे करे मुंहिंजे मथां ईअं सम्झो त पहाड़ टुटी पियो पहाड़ परेशानी परेशानी दुख ही दुख महबूबन करीमन जी जुदाई वॾी ॻाल्हि हुई पर इन जुदाई खे बर्दाश्त करे इन जुदाई खे बर्दाश्त करे महबूबन करीम जे ख़त्म नबूवत जे अलम खे खणी करे झंडे खे खणी करे इन रस्ते ते हलण वारी जमायत साहब हौसले वारी जमायत साहब हुई तॾहिं त साईं फरमायो त मां तव्हांखे अकेलो न छॾियो आहे कंहिं पैगंबर ईअं न चयो त मूंखां पोइ मुंहिंजी इत्बा कजो पर महबूबन करीम फरमायो मूंखां पोइ सिद्दीक़ जी इत्बा कजो मुखां पोइ अबू बकर जी इत्बा कजो उमर जी इत्बा कजो उस्मान जी इत्बा कजो बल्कि फरमायो त मुखां पोइ मुंहिंजे कंहिं बि साहबी जी कढ लॻंदो हिदायत छो मुंहिंजो कुझु चयो अल्लाह पाक क़बूल मक़बूल मंज़ूर फरमाए।